कमदार बालाज खान जो इहो कहिड़ो नओं दुश्मन पैदा थियो आहे जांच त कर उनखे असां पंहिंजो दोस्त कंदासीं। भोतार साईं मुंहिंजी जांच जारी आहे पर भोतार ख़बर कोन थी पए त बालाज खान सां कंहिं वेर विधो आहे। भोतार साईं असांखे हुकुम कयो त असां वण वॼायूं बालाज खान जा। हा बाबा साईं बालाज खान परे कोन आहे रुगो तव्हांजे हुकुम जी देर आहे। भोतार साईं बालाज खान जे दर ते हली बारूद वसायूं। भोतार जीअं ख़बर पएसि वरल खान सां वेर कारीअर ते पेर। तव्हां खां कमु घणो आहे तकड़ न कयो। तव्हांजी ज़िद में सिज लही वेंदो बाबा। बालाज खान खे असां पाण मोड़ींदासीं। तव्हां ॿियनि जो सहारो छो था वठो? तूं ॿार आहीं सिकंदर खान। बालाज खान अक जी माखी न आहे जो तूं सट ॾेई लाहे वठंदे। बालाज खान अक जी माखी न आहे। असांजूं पाड़ूं ठिकरीअ ते आहिनि छा जो बालाज खान पटे उछलाए छॾींदो? सिर्फ़ तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत आहे। मां बालाज खान जे मथे जो सूर बणिजी वेंदुसि। सिकंदर खान वॾो भोतार सही पियो चवे बाबा। असां अकेले सिर हुन सिर फिरे जी तिरी बि कोन पटे सघंदासीं बाबा साईं। बाबा साईं जज़्बाती न थियो। सिकंदर खान बालाज खान जी तिरी त छा पर हुनजी ॿाहूं बि पटे वठंदो। कमदार ईअं न कंजाए पुट। अहिड़ो कमु नाहे करिणो सिकंदर खान जंहिंमें खून थियनि। ऐं असां बि बालाज खान खां इर्दो वठी न सघूं। बालाज खान जी छातीअ ते पैर रखी घोट थींदुसि बाबा। ईअं ई थींदो तव्हां घोट ज़रूर थींदो। ॾाढो मुश्किल आहे सिकंदर खान। बालाज खान बगड़ आहे बगड़। असांखे गीत ॾेई ॻिही वेंदो। काकड़ो चीरजी पवंदुसि जे मूंखे ॻियण लाइ वात फाड़ी त। कमदार पहिरियां तूं उन्हनि माण्हुनि जी ॻोल्हा कर जिन बालाज खान सां जंग जो ऐलान कयो आहे। मुंहिंजी ॻोल्हा जारी आहे साईं। ऐं तव्हां पक सम्झो ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी त भोतार कंहिं कंधारनि वारो कमु कयो आहे। हा कमदार देर न कर इहो कमु थियणु घुर्जे। सिकंदर खान बालाज खान ते तुंहिंजी बराबरि कावड़ ठहे थी पर असांजे पलड़ जो जानवर न आहे बालाज खान। उनखे मुंहुं ॾियण लाइ माण्हुनि जी ज़रूरत आहे ऐं माण्हू बेड़ा हुजनि जेके सिर खां तंग हुजनि। अहिड़ा माण्हू तव्हांखे तर में कोन मिलंदा जेके असांजे करे आवीअ में पचनि। ॾींहुं अॻे पोइ बाबा बालाज खान जो कंथ मूंखे ई वठणो आहे।